इस्लामाबाद में G11 कोर्ट ॿाहिरां आपघाती हमले में 12 ॼणा शहीद ऐं 21 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त भारती स्पॉन्सर तालिबान जे ख़ारजी दहशतगर्दनि G11 कोर्ट ॿाहिरां धमाको कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया इस्लामाबाद में G11 कोर्ट ॿाहिरां आपघाती हमले में 12 ॼणा शहीद ऐं 21 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त भारतीय स्पॉन्सर तालिबान जे ख़ारजी दहशतगर्दनि G11 कोर्ट ॿाहिरां धमाको कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया इस्लामाबाद में G11 कोर्ट ॿाहिरां आपघाती हमले में 12 ॼणा शहीद ऐं 21 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त भारतीय स्पॉन्सर तालिबान जे ख़ारजी दहशतगर्दनि G11 कोर्ट ॿाहिरां धमाको कयो। अवां खे ॿुधायूं पिया इस्लामाबाद में G11 कोर्ट ॿाहिरां आपघाती हमले में 12 ॼणा शहीद ऐं 21 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त भारतीय स्पॉन्सर तालिबान जे ख़ारजी दहशतगर्दनि G11 कोर्ट ॿाहिरां धमाको कयो आहे। इस्लामाबाद में G11 कोर्ट ॿाहिरां आपघाती हमले में 12 ॼणा शहीद ऐं 21 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त भारतीय स्पॉन्सर तालिबान जे ख़ारजी दहशतगर्दनि G11 कोर्ट ॿाहिरां धमाको कयो। अवां खे आगाह कयूं पिया इस्लामाबाद में G11 कोर्ट ॿाहिरां आपघाती हमले में 12 ॼणा शहीद ऐं 21 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त भारतीय स्पॉन्सर तालिबान जे ख़ारजी दहशतगर्दनि G11 कोर्ट ॿाहिरां धमाको कयो। इस्लामाबाद में G11 कोर्ट ॿाहिरां आपघाती हमले में 12 ॼणा शहीद ऐं 21 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, इस्लामाबाद जो G11 सेक्टर है जिथे सेशन कोर्टूं हूंदियूं आहिनि उते अॼु अफ़सोसनाक जेको आहे सो वाक़ियो थियो आहे ऐं चयो पियो त जेको धमाको थियो आहे उहो गैस सिलेंडर न पर ख़ुदकश धमाको आहे ऐं ख़ुदकश धमाको कंदड़ जी जेकी गर्दन आहे मुंडी आहे उहा पिणु जेको आहे सो पुलिस हथ करे वरिती आहे। जॾहिं त हींअर हिन वक़्तु उन इलाइक़े खे मुकमल तौर ते पुलिस एहलकारनि रेंजर्स जा एहलकार ऐं पाक फौज जा जवान पहुची चुका आहिनि जिन सॼे इलाइक़े खे मुकमल सील करे छॾियो आहे ऐं जेकी जांच जो जेको दाइरो आहे उहो पिणु वधायो आहे। हिन वक़्त ताईं जेके इतलात अची रहिया आहिनि मुख़्तलिफ़ घरनि वटां उन में इहो चयो पियो वञे त जेको धमाको थियो आहे उन धमाके जे नतीजे में 9 ॼणा जेके आहिनि सो शहीद थी चुका आहिनि ऐं जेके 15 खां मथे जेके माण्हू आहिनि उहे जेके आहिनि सो ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया आहिनि जिन खे इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ इस्पतालनि में ख़ासि तौर ते जेकी इस्लामाबाद जी वॾी इस्पताल आहे पिणु ओॾां जेको आहे सो मुंतक़िल कयो पियो वञे ऐं इलाइक़े में बि जेको आहे सो जेको धमाके जो जेको आवाज़ हो उहो तमामु ज़ोरदार हो ऐं जेको पहिरीं इतला हली रहिया हुआ त गाॾीअ जो सिलेंडर फाटियो आहे पर इन में कंहिं क़िस्म जी का सदायत आहे पर इहा हींअर जेको आहे सो कंफर्मेशन थी चुकी आहे त हीउ ख़ुदकश धमाको ऐं ख़ुदकश धमाके जे नतीजे में जेको आहे सो 9 ॼणा जेके कोर्ट में मुख़्तलिफ़ जेके कमनि सां आयल हुआ के वकील बि ॿुधाए पिया वञनि पर अञा ताईं उन्हनि जी तस्दीक नथी आहे त जेके शहीद थिया आहिनि उन्हनि में कहिड़ा कहिड़ा जेके सो माण्हू शामिल आहिनि या उन में वकील शामिल आहिनि ऐं सिक्योरिटी गार्ड शामिल आहिनि या पुलिस एहलकार शामिल आहिनि या जेके गाॾी पार्क कंदा आहिनि ड्राइवर उहे शामिल आहिनि पर इन बाबति जेको आहे सो जांच कई पई वञे। इन हवाले सां मां इहो बि ॿुधाईंदो आहियां त कुझु ई देरि खां पोइ वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस जो ऐलान कयो वियो आहे जेका कुझु देरि खां पोइ बाज़ाब्ता तौर ते जेको आहे सो उन में जेके तफ़सील हूंदा जेके डिटेल हूंदी उहा वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां शेयर कया वेंदा ऐं हिन वक़्तु जेके इलाइक़े में जेको आहे सो ख़ौफ़ हरास बि आहे ऐं शहरनि में हिक
क़िस्म जी जेकी लहर ख़ौफ़ जी आहे उहा ॾिसी वञे ऐं हिन वक़्त ताईं जेके इतलाह जेके हिन वक़्त ताईं मिली रहिया आहिनि त ख़ुदकश हमले आवर जेको हिते गाॾी में अंदरि वेठल हो ऐं अचानक जेको आहे उनजी इहा कोशिशि हुई त कोर्ट जी जेकी गेट आहे G11 में सेशन कोर्ट जी उन गेट खे जेको आहे टकराइजे पर जेको आहे गेट खे टकराइण खां अॻु में जेको रोड हो उते जेको आहे हुन ख़ुदकश हमले आवर पाण खे धमाके सां उॾाए छॾियो जंहिंजे नतीजे में उते मौजूदु जेके जेके शहरी हुआ या वकील हुआ या सिक्योरिटी या पुलिस वारा उन्हनि जे जेको आहे 9 ॼणनि मां उन्हनि मां शहीद थियण जा इतला मिलिया आहिनि ऐं 12 खां मथे जेके चए पियो उन ज़ख़्मी थिया आहिनि जिन मां 7 ॼणनि जी जेकी हालत आहे उहो इंतिहाई जेको आहे गिणती जोगी वारी ॿुधाई पई वञे जॾहिं त हुकूमत तरफ़ां इहो वाज़े तौर ते चयो वियो आहे त इन मामले जी जांच कई वेंदी ऐं इन में जेको आहे जेके बि अनासर मुलव्वस हूंदा उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे सख़्त खां सख़्त जेको आहे कार्रवाई कई वेंदी जो हुकूमत तरफ़ां इहो बि पैगाम चयो पियो वञे ऐं वज़ीर इत्तलाह तरफ़ां इहो बि जारी कयो वियो आहे ऐं मुसन्निफ़ तरफ़ां इहो बि चयो वियो आहे त जेके बि अमन अमान खे ख़राबु करण जी कोशिशि कंदो उनखे जेको आहे बर्दाश्त न कंदो ऐं ख़ासि तौर ते जेको दहशतगर्दनि जो जेको हीउ अॼु धमाको थियो आहे इन मामले जी जेकी जांच आहे उहा वसी पैमाने ते कई वेंदी ऐं साम्हूं तफ़सील अचण खां पोइ जेको आहे ख़बर पवंदी त हीउ दहशतगर्द ऐं कहिड़ो ऐं इनखे कंहिंजी हिमायत हासिली सहूलियतकारी करे रहियो हो या जेको आहे हीउ कहिड़े दहशतगर्द ग्रुप सां लाॻापियल हो इन बाबति जेको आहे जेसिताईं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन के तरफ़ां ऐं प्रेस कॉन्फ्रेंस में जेके तफ़सील ॾाढो नथा अची सघनि तेसीं ताईं जेको आहे जेकी जांच आहे उहा हली रही आहे हिन वक़्तु G11 जो जेको इलाइक़ो आहे जेकी कोर्ट आहे उहा मुकमिल तौर ते जेको आहे कोर्टूं ख़ालियूं कराई वियूं आहिनि वकीलनि खे वापसि मोकिलियो वियो आहे आस पास जेकी इलाइक़े में जेके नंढियूं होटलूं ठहियल हुयूं या खोखाटाट थियल हुआ उते जेके बि माण्हू मौजूदु आहे उन्हनि खे उन इलाइक़े मां वापसि कढियो पियो वञे ऐं दुकान बंदि कराए पिया वञनि ऐं जेको इलाइक़े खे पुलिस एहलकारनि रेंजर्स FC ऐं पाक फौज जे जवाननि मुकमल जेको आहे इलाइक़े खे घेरे वरितो आहे ऐं जेको जांच जो दाइरो आहे उहो जेको आहे वधाए पियो वञे हिन वक़्त ताईं जेके इतलाह आया आहिनि जिन में धमाको जेको ख़ुदकश धमाको थियो आहे उन में हींअर वधीक जेको आहे शख़्स जे शहीद थियण जा इतला मिलिया आहिनि जंहिंखां पोइ जेको हिते हींअर अंग जेको मुख़्तलिफ़ घरनि वटां जेको मिली रहियो आहे उन में जेको फोटुनि शहीदनि जो जेको अंग आहे उहो ॾह थी वियो आहे ऐं ज़ख़्मियुनि मां जेके 15 ॼणनि खां मथे जेके ज़ख़्मी थिया उन्हनि मां बि जेको आहे 6-7 ॼणनि जी जेकी हालत आहे उहा इंतिहाई गिणती जोगी हालत आहे जॾहिं त ॿिए तरफ़ जेके इस्लामाबाद जी इंतिज़ामिया आहे उन्हनि सॼे इस्लामाबाद में सिक्योरिटी जा इंतिज़ाम इंतिहाई सख़्तु करे छॾिया आहिनि ऐं इस्पतालुनि जे अंदरि जेकी आहे एमरजेंसी लागू कई वई आहे ऐं ख़ासि तौर ते जेके इस्लामाबाद जूं वॾियूं इस्पतालूं आहिनि जिन में ख़ासि तौर ते पॉलीक्लिनिक शामिल आहे ऐं पिम्स इस्पताल शामिल आहे ऐं CDA हॉस्पिटल शामिल आहे उन्हनि में मौजूदु जेके डॉक्टर हू जेके मोकलुनि ते वेला उन्हनि जूं फौरी तौर ते मोकलूं रद्द कयूं वियूं आहिनि ऐं उन्हनि खे फौरी तौर ते वापसि इस्पतालनि में पहुचण जो हुकुम ॾिनो वियो आहे इन हवाले सां बि जेको आहे डॉक्टरनि जे तरफ़ां बि इस्पतालुनि जे ॿाहिरां ऐं इस्पतालुनि जे अंदरि बि हिन वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम उते बि जेको आहे वधीक सख़्तु कया पिया वञनि छो जो हीअ जहिड़े तरीक़े सां थ्रेट या ख़ुदकश धमाको थियो आहे त इस्लामाबाद जा जेके ॿिए सेक्टर आहिनि उते बि जेको आहे इंतिज़ामिया तरफ़ां तहत वरितो पियो वञे ऐं सिक्योरिटी जा इंतिज़ाम इंतिहाई सख़्तु कया पिया वञनि ऐं जेको आहे इन मामले ते जेकी जांच आहे उहा बि जेको आहे वधाए पई वञे पर हींअर कुझु ई देरि खां पोइ वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां इन ख़ुदकश धमाके बाबति जेके प्रेस कॉन्फ्रेंस आहे उहा कंदो ऐं इन में जेके बि मुकमल तौर ते जेके तफ़सील हूंदा उहे जेके शेयर कया वेंदा जी ठीक आहे, महिरबानी आवाज़ जी नज़ीर आगाह करण लाइ।